टंडे मोहम्मद खान में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार की खुली कचहरी में बदनज़मी पैदा थी पई। पुलिस में टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि एहतजाज किया है। अधिक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर नियाज़ ख़ासकेली। जी नियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टंडो मोहम्मद खान में सूबाई वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल लंजार अवामी मसइलनि जे हल लाइ मुनक़िद कयल खुलियल कचहरी में ख़िताब दौरान पुलिस में वेटिंग में रहिजी वियल उम्मीदवारनि जो वज़ीर दाख़िला अॾा दाऊं अवामी शिकायतुनि जा ॿियनि माण्हुनि बि दफ़्तर खोले छॾिया। खुली कचहरी के ख़िताब कंदे हिन चयो त इन कचहरी जो मक़सदु अवाम सां सिधो संओं राब्तो मज़बूत करणु ऐं शहरनि जा मसइला ॿुधी उन्हनि खे फौरी कदम खणणु आहे। वज़ीर दाख़िला वधीक चयो त टंडो मोहम्मद खान अंदरि ड्राइविंग लाइसेंस जो निज़ाम मुकमल तौर कंप्यूटराइज़ कयो वेंदो जीअं शहरियुनि खे वधीक सहूलियतूं मुहैया थी सघनि। उन सां गॾु नवनि थाणनि में वुमेन सेंटर क़ाइमु कया वेंदा जीअं औरतुनि जा मसइला मुयसर नमूने हल थी सघनि। हिन वधीक चयो त DC ऐं HSP रिपोर्ट पेश कनि ऐं जेकॾहिं ज़रूरत साबित थी त नवां थाणा बि मंज़ूर कया वेंदा। जॾहिं त उन मौक़े ते ॻाल्हाईंदे MPA सर एजाज शाह बुखारी पिणु शहरनि ते ज़ोर ॾिनो त पंहिंजी शिकायतुनि ऐं मसइलनि खां आगाह कनि जिन खे मुमकिन हद ताईं हल कयो वेंदो। खुली कचहरी खे वज़ीर दाख़िला ख़िताब कंदे वधीक चयो त खुलियल कचहरी जो मक़सदु अवाम सां सिधो संओं राब्तो वधाइणु आहे ऐं शिकायतुनि जो ॻोल्ही अज़ालो यकीनी बणाइणु आहे। हिन वधीक ॿुधायो त ज़िले अंदरि वज़ीर दाख़िला हिन खां ॿुधायो त वज़ीर दाख़िला ॿुधायो त मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि खे मौक़े ते अवामी मसइलनि जे हल लाइ हिदायतूं पिणु जारी कयूं आहिनि। सूबाई वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल हसन लंजार खुलियल कचहरी दौरान वॾे पैमाने ते अहम ऐलान ऐं कार्रवायूं कयूं। वज़ीर दाख़िला समूरनि ज़िले SHO ख़िलाफ़ इंक्वायरी जा हुकुम जारी कया जॾहिं त मंशियात जे मामलनि में मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त जांच शुरू करण जो हुकुम जारी कयो वियो। हिन SSP खे हिदायत कई त रिपोर्ट वक़्तु पेश कई वञे ऐं जेकॾहिं कंहिं बि ऑफिसर जी गफ़लत साबित थी त कंहिंखां का रिआयत न ॾिनी वेंदी। तइलीमी मामलनि में बि वज़ीर दाख़िला कार्रवाई कई। एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर इनायत सेतो ऐं सुपरविजन इंजीनियर जावेद शेख खे गैर हाज़िरी ते मुअतल कयो वियो ऐं तइलीम खाते खे वधीक जांच जी हिदायत जारी कई वई। वरी उन खां सवाइ वज़ीर दाख़िला चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत ते हू शहरनि जा मसइला ॿुधण लाइ हिते पहुतो आहे। ओपन कचहरी में पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाननि MPA खुरम सुमरो, पीर ज़िया नबी जान सरहंदी, पीर मासूम जान सरहंदी, सैयद सलाह शाह ऐं पपन भट्टी समेत ॿिया पिणु मौजूदु हुआ। जी नियाज़, तव्हांजी महिरबानी।